अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एजुकेशन फोकस सां गॾु मां आहियां तव्हांजो होस्ट नवीद आज़म जतोई। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त तालीम जे हवाले सां असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ इशूज़ ते गुफ़्तगू कंदा आहियूं। अॼोके प्रोग्राम में असां हिकिड़ो ओवरऑल जेका सिचुएशन रही आहे तालीम जी सिंध जे हवाले सां हुन ते गुफ़्तगू था कयूं। जेका बजट खां वठी हिन वक़्तु ताईं जेका सोशल मीडिया में हिकिड़ी असां ॾिसूं था कैंपेन हले थी, असां जंहिंमें कुझु गुज़िरियल प्रोग्राम बि हुन ते कया, इन सभिनी इशूज़ खे टच था कयूं ऐं कोशिशि कयूं था त जेको असल मसइलो आहे बुनियादी तौर ते उहा छा आहे हुनखे ॾिसूं, उन सां गॾोगॾु उहो मसइलो हल कीअं थो थी सघे हुन ते बि असां कोशिशि कयूं त थोरो गुफ़्तगू कयूं। अॼोके पंहिंजे प्रोग्राम में मां दावत ॾिनी आहे असगर सुमरो साहिब खे। तालीम जे हवाले सां सिंध में जेको आहे उन्हनि जो नालो हिकिड़ो कंहिं तारुफ़ जो मोहताज न आहे। तालीम जे हवाले सां काफ़ी असां आर्टिकल बि हुन जा पढ़ंदा रहंदा आहियूं मुख़्तलिफ़ अख़बारनि में। एजुकेशनिस्ट रिसर्चर आहिनि ऐं जेको आहे हिन तालीम जे हवाले सां सिंध जी हिकिड़ी काफ़ी इन डेप्थ स्टडीज़ रखनि था। अचो त गुफ़्तगू कयूं था, पुछूं था त ओवरऑल जेको सूरत हाल आहे हिकिड़ो तमामु जेको असां चवंदा आहियूं त ख़तरनाक सूरत हाल आहे, ब्लीक सिचुएशन आहे, वाक़ई एतिरी आहे या न आहे। जेका सर्वेज़ अचनि था मुख़्तलिफ़ सर्वेज़ हुन में सिंध सभिनि खां पोइ ते पयल आहे तालीम जे हवाले सां। त हीअ सर्वेज़ वाक़ई ई जेका सूरत हाल आहे हुनखे सही डिपेक्ट कनि था या नथा कनि, हिननि सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। असगर साहिब खां पुछूं था त उहो सॼो सूरत हाल खे कीअं था ॾिसनि। अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असगर साईं, तव्हांजी महिरबानी, तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आयो। तालीम जी जेका सूरत हाल आहे सिंध जी, हाणे जेकॾहिं सर्वेज़ जे पॉइंट सां शुरू कयूं त जेतिरा बि हिन वक़्तु ताईं सर्वेज़ अचनि था हुन में चवनि था त सिंध 4 सूबनि में चौथे नंबर ते आहे ऐं ईअं सूबनि जो तादादु वधीक हुजे हा त शायदि असां नंबरनि में बि अञा वधीक पोइ हिते हुजूं हा। त हीअ जेको सॼो सूरत हाल आहे हुनखे तव्हां कीअं था ॾिसो, छो शुरू थी आहे? कॾहिं तव्हां ट्रेस था कयो त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त 80s में शुरू थिया आहिनि, कुझु माण्हू चवनि था त ऑनवर्ड शुरू थिया आहिनि। त हीअ सिचुएशन शुरू कॾहिं थी आहे तव्हांजी नज़र में, ऐं सूरत हाल हिन वक़्तु तव्हां ॾिसो कीअं था हिन सॼी सूरत हाल खे? ॾिसो, जेका तालीम जी सूरत हाल आहे उन ते जेको बहस आहे उहो अॼु जो कोन्हे को, माना इवन तव्हां बिफोर पार्टीशन जेको आहे तव्हां वञो हलियो त 1937-38 में जॾहिं पहिरियों कंपलसरी एजुकेशन लॉ जेको आहे पास थियो हुयो बम्बई लेजिस्लेटिव काउंसिल, ऐं उन खां पोइ जेके बि 36 जेके काउंसिल्स हुया उन्हनि लॉ खे पास कयो कुझु ई सालनि में। उन टाइम खां वठी तालीम जी अहमियत ते माना ॻाल्हाइबो थो अचे, जे कानून साज़ी कई जेका आहिनि कंदा था अचनि। उन खां पोइ वरी तव्हां ॾिसो पाकिस्तान ठहियो, पहिरीं कॉन्फ्रेंस 1947 में थी एजुकेशन कॉन्फ्रेंस, उन खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं पॉलिसीज़ 8-10 पॉलिसीज़ अची वियूं आहिनि। उन खां पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा जेके बैनुल अक़वामी माहिर बि अची था वञनि, लोकल माहिर बि था अचनि, ऐं नतीजो इहो आहे जो हेॾी सॼी कोशिशुनि जे बावजूदु माण्हू सोचण ते मजबूर आहे त आख़िर मामिलो छा आहे जो बजाए शइ बहितर थियण जे अञा जेको आहे न ख़राबु थी रही आहे, पुठिते वञी रही आहे। उन जा कारण कहिड़ा आहिनि? उन जा 2-3 जेके आहिनि मुंहिंजी नज़र में बुनियादी सबब आहिनि। हिकु उहो बुनियादी शइ इहा आहे त जेका असां वटि हिकिड़ो जेको क्लास आहे, जेको हुकुमरान तबिको आहे, उन जा सिधी तरह सां हिन तइलीमी निज़ाम में माना के स्टेक्स कोन्हनि के, ठीकु आहे। उन्हनि जा तव्हां इवन तव्हां हाणे वरी जेका सूरत हाल वञी ॾिसो त जेके हेठीं लेवल ते तइलीम जे हवाले सां ज़िम्मेवार माण्हू आहिनि उन्हनि जा पंहिंजा ॿार कंहिं ॿिए हंधि पढ़नि था, उन्हनि जो डायरेक्ट उन में को बि स्टेक कोन्हे को। चए तइलीम ख़राबु हुजण सां उन्हनि जी ज़िंदगी ते को असरु कोन थो पए, तंहिंजे करे हुननि पंहिंजो पाण खे बचाए, बाक़ी जेको माण्हू नथो अफोर्ड करे सघे उहो सरकारी स्कूलनि ॾे बि वञे थो। त ओवरऑल जॾहिं तव्हां तइलीम त हिकिड़ो उनजो जेको आहे न गवर्नेंस जेका आहे ओवरऑल सिंध जी, पाण सिंध ते फोकस रखंदासीं, सॼे पाकिस्तान जी सूरत हाल जेका आहे उहा तव्हांखे ख़बर आहे, पर अॼु असांजो मौज़ू सिंध हुजणु घुरिजे वधीक बहितर आहे। को हिकिड़ो अहिड़ो डिपार्टमेंट ॿुधायो जंहिंजी कारकर्दगी उन जे मैंडेट जे हिसाब सां सही हुजे। हेल्थ में तव्हां ॾिसो त असांजा केतिरा ॿार जेके इन थर में जेका आहिनि हिकिड़ी मामूली जेका उरड़ी या ॿी कंहिं बीमारी जे सबबु मरनि पिया था, उन्हनि जो 7 में मरण खां पोइ बि हिन महिल ताईं सिर्फ़ु ॻाल्हियूं, ऐलान, कामेटियूं, तहक़ीक़ूं, रिपोर्टूं, थिए कुझु कोन थो। अहिड़ी तरह सां लॉ एंड ऑर्डर ते वञो। हाणे तव्हां तालीम खे बि हिन वॾे जेको आहे न पस मंज़र में तव्हां ॾिसो, तव्हां उन खां अलॻि करे न ॾिसो। तालीम जे हवाले सां सॼी दुनिया तव्हांखे बार बार चए थी त बाबा तालीम जेको आहे तव्हां पंहिंजे क़ौम, हीअ माण्हू हिकिड़ो जेको आम तस्वुर इहो हूंदो आहे न त बाबा माण्हू पढ़ी लिखी वेंदा त वॾेरे जो ऐं इन्हनि जो नुक़सानु आहे। मां नथो सम्झां, ख़बर अथव छा, जेको थोरो बि सियाणो वॾेरो हूंदो न उहो सम्झंदो त अॼु मुंहिंजो हारी जेको अणपढ़ियल आहे 10 एकड़ ज़मीन मां 5 मण जेकॾहिं कणिक खणे थो त पढ़ियल लिखियल हारी मूंखे उन मां 20 लख मण कढी ॾींदो। छाजे करे? उन जी जेका प्रोडक्टिविटी आहे, उनजो जेको आउटपुट आहे उहो पढ़ियल लिखियल माण्हू जो वधीक हूंदो आहे। हिते छा थो थिए त हिकिड़ो ग़लति क़िस्म जो तस्वुर आहे त को माण्हू असांजे जेको आहिनि इन तरीक़े सां कंट्रोल में हूंदा, वोट बैंक हूंदो, ईअं कोन्हे को। हीअ सॼी मिसपरसेप्शन्स आहिनि।
हाणे अचूं था बुनियादी तौर ते त सिंध जी तालीम सां छा मसइलो आहे। तव्हां गुज़िरियल माना रुगो तव्हां घणो पोइते न वञो, 10 सालनि जी जेका तालीम जी जेका बजट आहे उनखे तव्हां ॾिसो त 100% तालीम जी बजट में इज़ाफ़ो थियो आहे। जी बिल्कुलु ठीकु आहे, 100% तालीम जी बजट में इज़ाफ़ो थियो आहे। ओतिरी तेज़ी सां जेका आहे सिंध जी तालीम जी कारकर्दगी पोइते थी आहे। ठीकु आहे, उन जो सबबु छा आहे त हीउ रुगो हाणे सिर्फ़ु पैसा जेको आहे न वेस्ट करण जो हिकिड़ो ज़रियो बणिजी वियो आहे। माण्हुनि खे तव्हां को सुठे लफ़्ज़ में चओ था करप्शन खे ढकण जे लाइ, या माना तव्हां वाक़ई वेस्ट था सम्झो हिन पैसनि खे? वेस्ट इन सेंस में आहे जो उन्हनि जो को नतीजो कोन्हे। तव्हां ॾिसो जेकॾहिं माण्हू ऑन रिकॉर्ड चवनि त असां वटि 30,000 जेके आहिनि गोस्ट टीचर्स आहिनि, असां वटि 40,000 गोस्ट टीचर्स आहिनि। माना उहे गोस्ट टीचर्स जेके पघारूं खणनि था, स्कूल नथा वञनि। इहो कीअं मुमकिन आहे जो इहो सॼो जेको सिलसिलो पाणे हलंदो हुजे? इहो तव्हां मूं अकेले माना एॾी लेवल ते जेको मामिलो ख़राबु आहे त उन जा हेठां खां मथे ताईं कड़ियूं मिलंदड़ हूंदियूं। इहो ईअं पाणे कोन्हे को जेको आहे जो हलंदो हुजे, ऐं सालनि खां थो हले। अॼुकल्ह जी बि ॻाल्हि कान्हे का, आमरियत हुजे जमूरियत हुजे, ॿिन्ही दौरनि में इहो सिलसिलो जारी रहियो आहे। त तव्हां सम्झो था त इहो केतिरो मज़बूत सिलसिलो आहे। ठीकु आहे, माफ़िया आहे जेको आहे उनखे केरु बि टोड़े नथो सघे। नंबर ॿियो जेको आहे, तव्हां ज़िक्र पिया कयो, थोरो असां हिन मौज़ू खां हटी वेंदासीं। तालीम जो मयार, जेकॾहिं मयार अंगनि अखरनि में तव्हां ॾिसंदो, नेट 2-3 शयूं ॾिसंदा आहिनि। नेट इनरोलमेंट ॾींदा आहिनि, लिटरेसी रेट ॾिसंदा आहिनि, ऐं ग्रास इनरोलमेंट, इहे जेके शयूं आहिनि। त को सिंध को अहिड़ो पोइते कोन्हे को जेका रिलायबल जेका स्टडी आहे पाकिस्तान इकनॉमिक सर्वे जी ऐं PSML जो जेको डेटा आहे। ॿियूं जेको इहे जेके कुझु इदारा जेके कनि था न सर्वे, त मूंखे उन्हनि जे बारे में माना मां लिखियो बि आहे ऐं मूंखे उन जे बारे में सुवाल बि आहिनि। त हू हिकिड़ा रिसर्च जा इदारा न आहिनि, उहे हिकिड़ो आम सादियूं NGOs आहिनि। हुननि वटि रिसर्च जी एक्सपर्टीज़ कान्हे का, त रिसर्च जो प्रोटोकॉल कीअं हूंदो आहे, रिसर्च कंडक्ट कीअं कबी आहे, रिसर्च जा जेके लवाज़मात कहिड़ा हूंदा आहिनि, त हू हिकिड़ी जेका आहे न एतिरी क्रेडिबल ऐं रिलायबल शइ जेका आहे न आहे। उन में तव्हां लास्ट ईयर जेको ॾिठो हूंदो, जेके असर वारनि जो जेके वधि में वधि कोट पिया कनि, जंहिंमें हू ॿार जी सिंधी जी रीडिंग असेसमेंट जेका टेस्ट थींदी आहे, त ॿार इहो पैसेज पढ़ी सघे थो या नथो सघे, उहे ग़लति हुया। असेसमेंट टूल्स उन्हनि जा प्रॉपर कोन्हनि के जेको आहे हू, ऐं जहिड़े अंदाज़ में उहे वञी एडमिनिस्ट्रेटर था थियनि, तव्हां ॾिसंदो त अधु खां वधीक त उहे थियनि ई कोन था सही नमूने। ऐं कुझु त वरी मुरागी जेको आहे हुननि खे ॾींदा आहिनि 150-200 रुपया पर डे जा। हाणे हिकिड़ो माण्हू स्कूल में वञे, उते सर्वे करे, उन में ट्रेवल बि शामिलु हुजे, फूड बि शामिलु हुजे, पोइ हू खाना पूरी था कनि। पर हीअ जीअं कुझु त एक्सपर्ट हूंदा आहिनि मथे लेवल ते शयुनि खे कवरअप करण जी उन में महारत हूंदी आहे, त उन महारत जा ई पैसा वठंदा आहिनि। त उहा माशाल्लाह तमामु सुठे, जेकॾहिं केर बि सही नमूने स्टैंड वठी इन जी डेटा ऑडिट करे, अॼु बि मां चैलेंज थो कयां, ऑन रिकॉर्ड ते थो चवां, त घणियूं शयूं खुली पवंदियूं त इन जी हक़ीक़त छा आहे। असां वटि हिते जेका आहे न डेटा ऑडिट ई कान थी थिए थी, या जेको जंहिं बि राय ॾेई, तव्हां ॾिसंदा हूंदो त काफ़ी अहिड़ियूं सर्वे ईंदियूं आहिनि त फलाणो वॾो पॉपुलर थी वियो, फलाणो जेको आहे उहो अनपॉपुलर थी वियो, इलेक्शन ईंदी आहे त रिज़ल्ट ॿी हूंदी आहे। पर सर चवण जी ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, मिसाल असर जे हुन ते क्वेश्चन मार्क कयूं, अलिफ अलान जे हुन ते क्वेश्चन मार्क कयूं। मां हाणे अलिफ अलान ते तव्हां था अचो। अलिफ अलान चवे थो 25 मिलियन जेके आहिनि ॿार पाकिस्तान में आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन आहिनि। यूनेस्को चए थो 7 मिलियन जेके आहिनि ॿार जेके आहिनि, माना 70 लख जेके आहिनि उहे आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन। ॿियो हिकिड़ो यूनिसेफ जो इदारो आहे, हू कुझु को ॿियो अंग अखर थो ॾिए। मां इन ॻाल्हि ते माना क़ाइमु आहियां त जेके ही आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन जो जेको डेटा था ॾियनि, इहो डेटा रिलायबल कोन्हे को, अनऑथेंटिक आहे। एतिरा ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि ई कोन जेतिरनि जो नालो था वठनि। सही आहे, छाजे करे तव्हांजी जेका पॉपुलेशन जेका सेंसस आदमशुमारी थी आहे 1998 खां पोइ का बि आदमशुमारी कोन थी आहे। हाणे ताज़ी जेका घरशुमारी थी, नवाज़ लीग जेको आहे उन खे बि रद्द थी करे चवे थी असां पंहिंजी कराईंदासीं, छाहे करे हुननि खे शायदि ख़तरो थी पियो NFC अवार्ड में सिंध जो हिसो वधी वेंदो, ऐं मथां हिननि को घणे मथे करे ॾेखारी आहे जीअं इहो कंट्रोल असां वटि हुजे, छाकाणि NFC जे ज़रिए सॼा हाणे ऐं पंहिंजो मां उहो ई चवणु पियो चाहियां त ठीकु आहे, अलिफ ऐलान ते बि क्वेश्चन मार्क कयूं था, असर ते बि क्वेश्चन मार्क कयूं था सर, पर जेको ऑन ग्राउंड रियलिटीज़ आहिनि, तव्हांजी स्कूल जी सूरत हाल जेका आहे, तव्हांजी जेका टैक्स जी सूरत हाल, नसाब जी सूरत हाल आहे, तव्हांजे टीचर्स जी जेका सूरत हाल आहे, उहा त कंहिंखां लिकियल छिपियल न आहे न। तव्हांजा स्कूल, तव्हांजा जेका असांजा मिनिस्टर साहिब आहिनि, उहो कन्फेस कनि था त असां एनरोलमेंट न वधाए सघियासीं, हू कन्फेस कनि था त स्कूल बंदि पिया आहिनि, हू ऑन द फ्लोर चवनि था त घोस्ट टीचर्स आहिनि। त हीअ जेका सूरत हाल आहे ॿियनि सूबनि में त एटलीस्ट इहो असांखे एॾी ॿुधण में नथी अचे न, एतिरी सूरत हाल भली सर्वेस ते असां क्वेश्चन मार्क करे सघूं था, पर तव्हां सम्झो था त हिननि जी स्टेटमेंट ते ऐं ऑन ग्राउंड रियलिटीज़ ते बि क्वेश्चन मार्क करे सघिजे थो। ॾिसो, इन सां मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां त जेका इन जे करे इन्हनि खे केरु चैलेंज नथो करे, छाजे करे असांजी जेका हक़ीक़ी स्कूलनि जी सूरत हाल आहे उहा तमामु ख़राबु आहे। तंहिंजे करे हिननि खे माण्हू बेनिफिट ऑफ डाउट ॾियनि था त बाबा ठीकु आहे, जेको आहे वाक़ई इहा सही हूंदी, पर
पर असुल शइ आहे त इहो वाक़ई असांजी तइलीम जो मयार तमामु ख़राबु आहे। ॿारनि खे हाणे ॿियूं ॿोलियूं त छॾियो, अंग्रेज़ी, हिसाब, साइंस, पंहिंजी ॿोली में पंहिंजो नालो लिखण ऐं सिधो जुमिलो पढ़ण जी बि सलाहियत जेका आहे न रही आहे। इहा तमामु हिकिड़ी जेका आहे न अफ़सोस वारी सूरत हाल आहे। ऐं इहा तॾहिं अफ़सोस वारी सूरत हाल आहे जॾहिं सभु पार्टियूं गॾिजी थो। हाणे ॾिसो कराची में हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी जंहिंमें ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी, सभिनी वचन कयो, वाइदो कयो त असां तालीम जी बहितरी जे लाइ कमु कंदासीं। उहो सिर्फ़ु हिकिड़ो जेको आहे मीडिया शो जे लाइ उन्हनि पंहिंजो जेको आहे नालो ऐं पंहिंजी कमिटमेंट ॾेखारी, हक़ीक़ी तौर ते उन खां पोइ हिन महिल ताईं तव्हां ॾिसो का बि अमली तौर ते क़दम न थियो आहे। ही सभु जूं सभु जेके माण्हू आहिनि हिकिड़ो तरीक़ेकार ॻोल्हे लधो आहे लिप सर्विस जेको आहे बसि तव्हां ज़बानी कलामी हर शइ जी हिमायत बि कयो, उनखे सही बि चओ, छाके पुछाणो कोन्हे। जॾहिं तव्हांजे समाज में अकाउंटेबिलिटी कान्हे, पुछाणो कोन्हे, तंहिंजे करे जेको वणे चई ॾियो, जेको वणे तव्हां जेको आहे कमिटमेंट कयो, थिए छा थो, तव्हांखे केरु पुछण वारो ई कोन्हे को। ठीकु, हाणे हिकिड़ो इजाज़त ॾियो त मुख़्तसर ब्रेक वठां, वापसि अची पुछणु थो चाहियां त हीअ जेका गवर्नमेंट्स आहिनि असांजो, हाणे मिसाल पाकिस्तान पीपल्स पार्टी वॾी कंट्रीब्यूशन रही आहे सिंध में गवर्नमेंट जे हवाले सां। हुन खां पहिरियों जेकॾहिं असां मुशर्रफ जे दौर में ॾिसूं या हुन खां पोइ ते हलिया वञूं त तव्हां सम्झो था त कंटिन्यूअसली जेका गवर्नमेंट्स आहिनि उहा बि फेलियर हुननि जो मुस्तक़िल तौर ते रहियो आहे, या तव्हां सम्झो था त जेको आहे उहा कुझु कंहिंजी गवर्नमेंट जी तव्हां थोरी घणी प्रोग्रेस ॿुधाए सघो था त हुन थोरो घणो कमु कयो आहे। हिन ते मुख़्तसर ब्रेक खां पोइ वापसि अची जेका गुफ़्तगू कयूं था। नाज़रीन हिकिड़ो मुख़्तसर ब्रेक वठूं था, वापसि अची हिन सिलसिले खे अॻिते था वधायूं, तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां सां मौजूदु आहिनि असगर सुमरो साहब, एजुकेशन रिसर्चर आहिनि, एजुकेशन जे हवाले सां लिखनि था। हुननि खां पुछूं था त जेका सूरत हाल आहे उहा कीअं था ॾिसनि। जी सर, ब्रेक ते वञण खां पोइ पहिरियों मां सवाल पुछियो त जेका सक्सेसिव गवर्नमेंट रहियूं आहिनि, गवर्नमेंट जी तव्हां नाअहली जे हवाले सां ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां नाज़िम पंहिंजी मां पहिरीं अर्ज़ु कयो न त जमहूरी दौर हुजे या आमरियत हुजे, ॿिन्ही में जेका तालीम खाते जी जेका कारकर्दगी आहे उहा तक़रीबन 19-20 जे फ़र्क़ सां साॻी रही आहे। माज़ी में कुझु बहितर हुई, हाणे वधीक रोड थी आहे। ख़ासि तौर ते जॾहिं मुशर्रफ वारे ज़माने खां हिननि एतिरे लेवल ते कम्यूनिटी इन्वॉल्वमेंट करे छॾी, जेको चवनि पिया त असां जेको आहे ग्रास रूट ताईं एम्पावरमेंट था आणियूं, उहा एम्पावरमेंट इन करप्शन थी त हर कंहिं पंहिंजो हिसो वठणु शुरू कयो त उहा शइ तमामु घणी वधी वई। अॻे चंद माण्हू हूंदा जेको उन शइ खे कंदा, हाणे उन में पार्टिसिपेशन वधी वई जो हाणे उहे हज़ारनि ताईं वञी पहुती आहे। जो अॼु तव्हां ॾिसो त असां वटि 40,000 जो अंक कॾहिं ॿुधायो थो वञे त घोस्ट टीचर्स जो आहे, कॾहिं उन खां मथे ॿुधायो थो वञे, उन खां पोइ पीर मसरूल त ग्रास रूट लेवल जो फ़ाइदे वारो न रहियो आहे न। हू त साॻियो मिनिस्टर आहे जंहिंजे बारे में हिन हुकूमत चए थी त 13,000 जेकॾहिं इलीगल अपॉइंटमेंट्स थी वियूं सिंधी लैंग्वेज जी उन ते हाणे कोन्हे, हू त छॾे चुको आहे, छॾे चुको आहे, बिल्कुलु पॉलिटिक्स में बि कोन्हे, उनजो पुटु उनजे कंस्टिट्यूएंसी मां बिल्कुलु आहे। पर तव्हां तालीम जो 5 साल जे लाइ हुनखे तव्हां हुनखे हिकिड़ो जेको शिप जो इंचार्ज करे छॾियो, हाणे हुनजी पंहिंजा शिप जेका गवर्नमेंट जा माण्हू चवनि था, तव्हां जेका ॻाल्हि कयो था त हेठि लेवल में चवनि था त उन खां पोइ उनजे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी आहे। मां जेकॾहिं हू चवनि था त उन ते इहो इल्ज़ाम आहे या उन इहो ॾोह में शामिलु आहे ऐं उनजो ज़िम्मेवारु आहे त पोइ उन खिलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी आहे, हू चवनि था पार्टी कहिड़ी कई आहे। पहिरीं त पार्टी जे जेको आहे न बुनियाद ते हुजणु घुरिजे, उन खां पोइ वरी कोर्टूं वरी ॿिया जेके बि इदारा आहिनि उनजे त तव्हां मूंखे ॿुधायो कंहिं हुन खां पुछणु कयो आहे। न बिल्कुलु न थियो हूंदो सर, पर मां तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु न थियो हूंदो, मां तव्हांजी ॻाल्हि खां बिल्कुलु आहियां, पर मां इहो पुछणु थो चाहियां, तव्हां चओ था त ट्रिकल डाउन इफेक्ट जेको इहो ग्रास रूट लेवल वारो हुयो त वञी करप्शन हेठि ताईं पहुती, पर जेको वॾो करप्शन जो अञा बि सोर्स चयो थो वञे जॾहिं 13,000 इलीगल अपॉइंटमेंट जी कराची में सिर्फ़ु ॻाल्हि ॿोल थिए थी ऐं सिंधी लैंग्वेज टीचर जे लाइ चवनि था त जेको तव्हां गिलगित मां ऐं बंगालियुनि खे ॾेई छॾियूं सीटूं, त पोइ हुनजो त वधीक जेको नालो अचे थो उहो टॉप लेवल ते अचे थो, हेठि लेवल ते त माण्हू नथा चवनि त कोई जेको ज़िम्मेवारी मथे लेवल ते फिक्स कजे। ठीकु आहे, ईअं त पोइ जेको आहे ओवरऑल जेको सॼे सिंध जो हेड आहे गवर्नमेंट जो, पोइ उन ते ज़िम्मेवारी फिक्स थियणु घुरिजे। उन खां पोइ हेठि असुल में प्रॉब्लम छा थो थिए त जेको बि तव्हां ॾिसंदो त मथे लेवल ते माण्हू वेठा आहिनि उन्हनि खे कॾहिं बि ज़िम्मेवार करार नथो ॾिनो वञे। इहो हिकिड़ो अलमियो आहे असांजो। हेठि लेवल ते हिकु ॿिनि माण्हू खे पकिड़े उन्हनि खे स्केप गोट करे उन्हनि खे चइबो आहे त बाबा हल, ॼण ईअं लॻंदो आहे त उन लेवल ते उहो मसइलो हुयो ऐं बाक़ी असांजो उन सां असांजी नेग्लिजेंस हुई, पर असांजी उन में पार्टिसिपेशन हिसेदारी कान हुई। जॾहिं त हिते हिसेदारी जो सिलसिलो आहे, तव्हां ॾिसो त जेको बि हींअर मामिलो हले पियो थो हिन महिल ताईं, ॿिनि ॻाल्हियुनि खे तव्हां छॾियो न, हींअर जेको कुझु ॾींहं पहिरीं अख़बारुनि में फ़ोटू थो अचे त फलाणे स्कूल में अटे जी चकी जेका आहिनि उहा हली रही आहे, फलाणे स्कूल खे जेको आहे वॉशरूम में तब्दील कयो आहे। मूंखे तव्हां ॿुधायो त कहिड़ो तालीम जो वज़ीर या ॿिए कंहिं अथॉरिटी उन्हनि जे ख़िलाफ़ु कहिड़ो कार्रवाई कई आहे ऐं उन्हनि खे कहिड़ी सज़ा ॾिनी आहे। नियत माण्हू जे अमल मां ज़ाहिर थींदी आहे, बाक़ी जेके बि आहिनि उहे सभु ॻाल्हियूं आहिनि, हवाल आहिनि, शयूं आहिनि, तव्हां ॿुधायो त उहा शइ किथे आहे।
उहा तव्हांखे नज़र अचे थी। तो बुनियादी तौर ते तो गवर्नेंस जेको प्रॉब्लम अचे गवर्नेंस जे प्रॉब्लम में गवर्नमेंट जेका आहे वक़्त जी उहा वधीक ज़िम्मेवार आहे। मां तव्हांखे ज़िम्मेवार आहे, बिल्कुलु ज़िम्मेवार आहे। छाजे करे हू उन जो सरबराह आहे इदारे जो, जिन ऐं इन सभिनी मसइलनि खे ॾिसी करे उन उहा ज़िम्मेवारी खई आहे, त हाणे उन जो ज़िम्मेवार आहे। सुभाणे इन ॿियनि जेकॾहिं को मौज़िब मुआशिरो हुजे त हिन खां पुछंदासीं साईं तव्हां 2 सालनि में आयो, तव्हांजी कारकर्दगी छा आहे, त केतिरा बंदि स्कूल खोल रहिया, तव्हां केतिरा जेके हिन घोस्ट टीचर्स खे स्कूल मोकिलियो, तव्हां केतिरी जेका स्कूलनि जी जेका बजट आहे उहा सही इस्तेमालु थी, तव्हां केतिरो मेरिट आंदो, इहे सभु पुछणा थियणु घुरिजनि। सर मां हिकिड़ो प्रोग्राम कयो जेको गवर्नमेंट जो निसार साहिब त न आयो आहे, काफ़ी दफ़ा मां कोशिशि कई आहे, पर गवर्नमेंट जी तरफ़ां जेका रिप्रेज़ेंटेटिव हुया हुनजो चवणु हुयो त जॾहिं असां एक्शन खणंदा आहियूं जेका तव्हांजी उस्ताद यूनियन्स आहिनि जेका उहा वरी रोडनि ते अची थी वञनि, प्रेस क्लब जो ॾाढो मुज़ाहिरो था कनि, जंहिंखे वरी मीडिया तमामु घणो हाईलाइट थो करे, वरी सोसाइटी जो प्रेशर थो अचे त टीचरनि ते असां जेको आहे उहो फलाणो हुई था चऊं। इहो नाज़िम साहिबु मां हिकिड़ी माज़त सां चवंदुसि इहो एक्सक्यूज़ आहे। जेकॾहिं मां साफ़ आहियां न, इहो हिकिड़ो एतिजाज न 100 एतिजाज कनि मूं ते को फ़र्क़ु कोन थो पए। मां गिल्टी आहियां न त पोइ मां डिॼां थो त हाणे मुंहिंजे ख़िलाफ़ु इहे थींदी फलाणी शइ थींदी। मां साफ़ आहियां, मां पाण खे ऑफर कयां, मुंहिंजे ख़िलाफ़ु अची केर बि अची जेको आहे न जाइज़ो वठे ॾिसे, पर जीअं त उन खे एक्सक्यूज़ करे घणे हद ताईं त उन्हनि खे पाण सलाह ॾींदा आहिनि त तव्हां ईअं कयो त तव्हां बचंदो। हीउ सॼो हिकिड़ो विशेष सर्किल आहे, हिकिड़ो मथां खां हेठि ताईं हिकिड़ो उनजो हिसो आहिनि ऐं उन्हनि सां गॾिजी तौर ते सॼी शइ थिए थी। टीचर्स यूनियन उस्तादनि जे भलाई जे लाइ भली कमु करे, पर तालीम जी भलाई लाइ कॾहिं कमु कंदी? मुंहिंजो उन्हनि खां इहो सुवालु आहे त तव्हां हिकिड़ी पंहिंजे जॾहिं खां तव्हांजी यूनियन ठही आहे तालीम जी बहितरी जो को हिकिड़ो मूंखे माना कारवाई ॿुधायो, को अमल ॿुधायो जेको तव्हां पंहिंजो पाण कयो हुजे तालीम जी भलाई जे लाइ। इवन पंहिंजी भलाई जे लाइ माना हिन सेंस में को अपग्रेडेशन कनि पंहिंजी तालीम जी टेक्निक्स जे हवाले सां, तव्हां पंहिंजे औलाद खे पंहिंजे क़ौम सां तव्हां चओ था ॾिसो न असां वटि पढ़ियल लिखियल तबिको ऑलरेडी घटि आहे। हीअ 1.5 लख 2 लख उहे माण्हू आहिनि जेके ॿियनि जी भेट में पढ़िया लिखिया ऐं मिडिल क्लास ऐं हेठिएं तबिके जा, ऐं सभु उहे माण्हू आहिनि जेके तव्हां असां वांगुरु तकलीफ़ ॾिसी अॻिते उन्हनि माण्हुनि खे जॾहिं दर्द न हुजे, उहे माण्हू ताक़त बि हुजनि, यूनियन बि हुजनि, उहे एतिरा माना पाण खे मज़बूत सम्झनि जो हुकूमत खे गोॾा खोड़ाइण जी उन्हनि में सलाहियत हुजे। हिननि खां सवाइ हुकूमत इलेक्शन में जेको आहे खटण न खटण जो जेको फ़ैसिलो वॾो मुश्किल थी वञे, उन्हनि माण्हुनि जे अंदरि दर्द कोन्हे को त असां पंहिंजे क़ौम जे लाइ को माना थोरो बि को फज़ीलत वारो कमु कयूं जंहिंसां का तालीम में बहितरी अचे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पॉलिटिक्स, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे जेके आहिनि अहिड़ियूं शयूं जेके माना तव्हांखे ज़ाती तौर ते फ़ाइदो हुजनि, पर तव्हां इज्तिमाही भलाई जो कुझु न सोचियो, इहा कहिड़ी जेका आहिनि क़ौम दोस्ती आहे। सर हाणे थोरो मूव ऑन कयां त जेकॾहिं हाणे टीचर्स जी ॻाल्हि तव्हां कई त टीचर बि नथा कनि, उहे हाणे टीचर्स अॻा तव्हांजे मैनेजमेंट कैडर वारो जेको सिलसिलो शुरू कनि था हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो मुज़ाहिरो बि कनि था, हुनजे ख़िलाफ़ु हुननि आवाज़ उथारियो आहे, त तव्हां हीउ जेको सॼो हाणे एपिसोड शुरू थियो आहे जेको गवर्नमेंट जी तरफ़ां हाणे मैनेजमेंट कैडर चई हुननि ज़िम्मेदारियूं हुननि ते, हाणे इन ते मां तव्हांखे हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां। मां जॾहिं खां इहो इन ते मूं लिखियो बि हुयो अंग्रेज़ी अख़बारुनि में बि ऐं उन ते मुंहिंजी रिसर्च बि आहे, हिननि 3 काडर्स में जेको आहे न विरहायो आहे, फाइनेंस आहे, एडमिनिस्ट्रेशन आहे, एकेडमिक आहे, उन सभिनी खे जेको आहे न तव्हांखे यादि हूंदो त कुझु अर्सो पहिरीं मुशरफ जे ज़माने में ऑपरेशन पुलिस ऐं इन्वेस्टिगेशन अलॻि कयो, उन खां पोइ तव्हां ॾिठो त क्राइम केतिरो घटि थी वियो ऐं इन्वेस्टिगेशन केतिरी बहितर थी वई, उहा तव्हां सम्झो था। हीउ छो नाकाम थींदो, इन जो माना थ्योरिटिकल त ठीकु आहे, ॾाढी भली ॻाल्हि आहे, हर शइ जेका आहिनि शोभाबंदी थिए, डिपार्टमेंट में हुजे, गवर्नेंस बहितर हुजे, पर मुंहिंजो हिकिड़ो तव्हांखे जेको आहे न हिकिड़ो मां तव्हांखे शइ थो ॿुधायां, मूं जॾहिं तहक़ीक़ कई त 2018 ताईं जेके हींअर असांजा 1.5 लख उस्ताद चयो था वञनि उन्हनि मां घणा रिटायर थींदा। 2018 ताईं, अॼु असां 14 में आहियूं, 4 सालनि खां पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5% 7,400 ऐं कुझु उस्ताद आहिनि जेके 2018 ताईं रिटायर थींदा, बाक़ी सभ जा सभु उस्ताद उहे ई तव्हांजे सिस्टम जे अंदरि मौजूदु हूंदा, जिन्हनि खां तव्हांखे शिकायत आहे त पढ़णु नथो अचेनि, जिन्हनि खां तव्हांखे शिकायत आहे त पढ़ाइण में दिलचस्पी कान अथनि, जिन्हनि खां तव्हांखे शिकायत आहे त स्कूल वञण लाइ तयारु न आहिनि, जिन्हनि खां तव्हांखे शिकायत आहे त हू पंहिंजी सलाहियतूं वधाइण में कंहिं बि हवाले सां तव्हां सां कोऑपरेट नथा कनि, उहे सिस्टम में रहंदा। हाणे उन्हनि खे सिस्टम में रखंदे तव्हां हीअ रिफॉर्म्स कहिड़ा बि आयो, उन जो नतीजो छा निकिरंदो तव्हां सम्झी सघो था। सही माना को एॾो तव्हांखे सुठो हुनजो बि मुस्तक़बिल नज़र नथो अचे, इहे ॻाल्हियूं सुठियूं आहिनि, ॾाढी ज़बरदस्त शइ आहे जेको आहे थ्योरिटिकली तव्हां जेकॾहिं कंहिंसां बि ॻाल्हायो त बाबा हीअ जेका आहे न डिफरेंट काडर्स थींदा, पर हिननि उस्तादनि खे आणींदो कीअं, हिननि खे कीअं तव्हां उहा शइ कंदो, माना इहे सभ जा सभु सिस्टम में अंदरि रहंदा। हींअर तव्हां वटि जेको आहे मिसाल जी ॻाल्हि CSS ऑफिसर्स आहिनि न, DPOs जेके आहिनि तव्हांजा जेके DCOs आहिनि, कमीशनड ऑफिसर आहिनि,
कॉम्पिटेंट तव्हां TMA जो हाल ॾिसो, तव्हां उते ॿियुनि सर्विसिस जो ॾिसो, उहे छो नथा करे सघनि? छाजे करे हेठि सिस्टम हुनजो ठीकु कोन्हे को, नतीजे में हणी फिरी कंप्रोमाइज़ करे मिड़ई चवंदा मिड़ई पोस्टिंग हले, सिस्टम हले, छाजे करे माहौल जेको आहे ओवरऑल कमु करण जो आहे ई कोन। जॾहिं तव्हां ईमानदारी सां मेरिट ते कमु था कयो त तव्हांखे हलण ई नथा ॾियनि। ठीकु, त इहो गवर्नेंस आहे। गवर्नेंस खे जेकॾहिं ठीकु कंदा, बहितर कंदा, ओवरऑल मथां खां फ़ैसिलो हूंदो त बाबा, ऐं मुंहिंजी नज़र में तॾहिं गवर्नमेंट जी सीरियसनेस आहे जॾहिं खां सज़ाऊं अचणु शुरू थियनि। मुंहिंजी नज़र में हिन महिल ताईं कंहिं बि माण्हू खे सज़ा अञा ताईं न आई आहे। जॾहिं सज़ा ईंदी ऐं उन खां पोइ मां सम्झंदुसि त वाक़ई हिन में संजीदगी बि आहे, न त हीउ हिकिड़ो पंहिंजो जेको आहे सज़ा जे तौर ते हाणे जेका इहे गोस्ट टीचर्स वारी कैंपेन हली सोशल मीडिया में, हुन मां माण्हू खे कढणु शुरू कयो अथनि। इहो हिकिड़ो चवनि था घणनि खे कढियो अथनि? 22 ॼणा, 322 ॼणा जेके मीडिया सां तालुक पिया रखनि। ऐं उन में बि मूव जेका कई अथनि हुननि खे ख़बर हुई, छाजे करे तव्हां जेकॾहिं कंहिंखे सस्पेंड था कयो त तव्हां वटि प्रॉपर एविडेंसिस हुजनि। हाणे इहे जेके माण्हू आहिनि, इहे एतिरा सादड़ा चढ़िया कोन्हनि के इहे स्कूल में अटेंडेंस पंहिंजी शो कंदा आहिनि। जॾहिं अटेंडेंस शो था कनि, उनजी बुनियाद ते महीने में पघार था खणनि, त क़ानूनी तौर ते क़ानून खे खपे सबूत। उहो सबूत खणी था अचनि त बाबा असां त स्कूल वेंदा आहियूं, हे चवे थो मां नथो वञा, मां त वेंदो आहियां। हाणे कोर्ट छा कंदी? कोर्ट उहो घुराईंदी, रजिस्टर ॾिसंदी, उहा ॾिसंदी, सभु शइ ॾिसंदी, उहो ठाहे ॾेई छॾींदसि। हाणे छा कंदो तव्हां? हाणे तव्हां इहा हिकिड़ी रांग मूव थी वई, स्टे ऑर्डर मिली वियो, हाणे वेठा हुजो था। पोइ हाणे सॼी इहा जेका आहे तव्हांजी एफर्ट सॼी जेका आहे उहा अंडरमाइन थी वई। ठीकु आहे, मां हिन सोशल मीडिया ते बि चाहियां थो तव्हां खां पुछां त हीउ जेको हिकिड़ो किरदारु आहे हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॿियो वरी जेको तव्हां टीचर वारी ॻाल्हि कई त इहो हिकिड़े रॉन्ग मूवमेंट जी तरफ़ हली, उहे टीचर्स वापसि अची वेंदा, सभु कुझु थींदो। तव्हां छा था सम्झो त किथां शुरू किथां करणु घुरिजे? किथां त हिननि खे स्टार्ट करिणो पवंदो न? मिसाल हू चवंदा आहिनि त हीउ पंहिंजो बायोमेट्रिक सिस्टम इंट्रोड्यूस कराइनि, थम इम्प्रेशन लॻाए छॾनि त टीचर्स वञनि त पंहिंजा थम जेके लॻाइनि हुन सां अटेंडेंस मेक श्योर थींदी। ही सभु सिस्टम्स जेके आहिनि बहितरी करे सघनि था, या ॿियो कोई सिस्टम आहे? बायोमेट्रिक्स जेकॾहिं इजाज़त ॾियो त मां मुख़्तसिर ब्रेक वठां, वापसि डिटेल मां आंसर थो वठां। नाज़रीन, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक था वठूं। असगर सुमरो साहिब खां पोइ जेको हिन सवाल जो तफ़सीली जवाबु वठंदासीं त सिस्टम जेका आहे कीअं बहितर थी सघे थो, जेको मसइला आहिनि हुनखे कीअं एड्रेस करे सघूं था। हिननि सभिनी इशूज़ ते हिन मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अची गुफ़्तगू कयूं था। तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, अचो त गुफ़्तगू सिलसिले खे अॻिते था वधायूं। असां ब्रेक ते वञण खां पहिरियों सवाल पुछो त आख़िर किथां शुरू कजे? माण्हू चवनि था त जेकॾहिं अटेंडेंस खे इंश्योर करिणो आहे त हाणे पंजाब में बायोमेट्रिक जी असांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल नज़र अचे थी, त छा बायोमेट्रिक सां बहितरी अची सघे थी? या जेका DDOs EDOs वेठा आहिनि हुननि खे जेकॾहिं मेक श्योर कयो वञे त हू पंहिंजो कमु सही सां कनि, त हुन सां बि बहितरी थी सघे थी। अचो हुन सभिनी इशूज़ ते गुफ़्तगू कयूं था। असगर सुमरो साहिबु असां सां मौजूदु आहिनि। जी सर। नवी साहिबु, अगेन जेका टेक्नोलॉजी आहे उनजे इस्तेमाल सां शयूं आसान थी थियूं सघनि, सुठियूं थी थियूं सघनि, पर इन खे माना इन जे बग़ैर इस्तेमाल जे बि जेको आहे न असां उहा रिज़ल्ट वठी था सघूं जेका असां माज़ी में पंहिंजे स्कूलनि खे ॾिसंदा हुआसीं त फुल जेके फंक्शनल हूंदा ऐं कमु कंदा। सिर्फ़ु हिकिड़ी शइ कनि, सिंध में हर ज़िले जो जेको तालीमी सरबराह आहे DO, उनखे मेरिट ते हणनि। पहिरियों कमु इहो कनि ऐं उनखे बाख़्तियार कनि, उनखे चवनि बाबा तुंहिंजे माना तोखे 2 साल जी असां पोस्टिंग था ॾियूं, इन जे दौरान को बि स्कूल बंदि मिलियो असांखे विज़िट जे दौरान, या को बि स्कूल जेको आहे उनजी हालति ख़राबु मिली त तूं ज़िम्मेवार हूंदे ऐं तूं बाख़्तियार आहीं, जेको वणे जंहिंखे रख जंहिंखे कढ, असांजो हिन सां को तालुक न वञे, हे 2 साल तोखे था ॾियूं। असुल बायोमेट्रिक्स छा कंदो? हाणे बायोमेट्रिक्स इहे हिकिड़ी जेके न शयूं आहिनि माना कॉस्मेटिक सर्जरी आहिनि, सिम्पटम्स खे तव्हां एड कयो, ॻाल्हि खे हेॾां खां होॾे कयो, होॾां खां होॾे कयो, सिंपल सादियूं शयूं आहिनि, उहे तव्हां जेकॾहिं कयो त तव्हां ॿीणी टीणी बहितर रिज़ल्ट वठी था सघो, जंहिंमें तव्हांखे रॉकेट साइंस जी ज़रूरत कान्हे का। तव्हांखे मथां हाणे जॾहिं तव्हां चओ था त पॉलिटिकल प्रेशर ईंदो ऐं ॿियो जेके प्रेशर्स ईंदा त पोइ बसि न ॻाल्हि ख़तमु थी न, पोइ त इहो खणी मूं ते साबित बि थी वञे त मां स्कूल न वेंदड़ आहियां बायोमेट्रिक्स जे ज़रिए, मुंहिंजे ख़िलाफ़ु एक्शन केरु कंदो? छा कंदो मूंखे? मां त उनजो ई माण्हू आहियां न जेको मूंखे इजाज़त ॾियो वेठो आहे, तूं वेठो हुजे। ठीकु। अच्छा सर, इहो थोरो फरमाइजो त इहे जेका असां ॾिसूं था फंड्स जेके हिकिड़ो वॾो सोर्स आहिनि स्कूल्स में मिलनि था ऐं हुनजो जेको इस्तेमालु थिए थो उहो बि असांखे नज़र ईंदो आहे त एॾो ट्रांसपेरेंट न आहे, त तव्हां सम्झो था त इहे सभु सिस्टम जेका आहिनि हुनखे बि किथे चेक एंड बैलेंस जी ज़रूरत आहे? ॾिसो न, हर साल प्राइमरी SMC जा फंड आहिनि, स्कूल मैनेजमेंट कमेटी जा, उन में प्राइमरी ते 22,000 आहिनि शायदि, जेको मूंखे एग्ज़ैक्ट यादि थो पवे, ऐं मिडिल स्कूल ते जेका आहिनि 50,000 आहिनि, ऐं सेकेंडरी ते जेको आहे न 1 लख रुपया आहे।
तक़रीबन 1.5 अरब जेको आहे 1.25 अरब सालियाना ख़र्च थो थिए। अॼु बि तव्हां स्कूल वञो, तव्हांजी टीवी बि ॾेखारे थी, तव्हांजा रिपोर्टर बि ॿुधाइनि था स्कूल जी हालति ॾिसो, वॉशरूम कोन्हे, पीअण जो पाणी कोन्हे को, उते जेको आहे वाइट वॉश न थियल आहे, उते जेको फर्नीचर आहे उहो फर्नीचर उन जेको आहे उनजी कारकर्दगी तव्हां ॾिसो, उनजी हालति ॾिसो। त हाणे रुॻो जो रुॻो माना तइलीम खाते में जेको पैसो आहे उहो वञी माना कंहिं अलाए छाजे नज़र थो थिए, उहो हाणे तव्हां पाण वञी जेको आहे ॾिसो। त इन सॼे खे अगेन जेको आहे उहो चवणु आहे त हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो सेक्रेटरी जेकॾहिं उन ते स्टैंड थो वठे त उहो कुझु कोन थो करे सघे, पूरे उनखे हेठि टीम खपे, सिस्टम खपे। जेकॾहिं उहो सिस्टम उनखे इनेबलर्स जंहिंखे चइबो आहे न, उहे इनेबलर्स न अथसि, कुझु कोन थींदो। अच्छा सर, हाणे फंड जी बि ॻाल्हि कई तव्हां, असां जेको टीचर्स जे हवाले सां बि गुफ़्तगू कई, हिकिड़ो मां क्वेश्चन पुछणु चाहींदुमि त हीउ जेको निसाब आहे असांजो टेक्स्ट आहे हुन जे हवाले सां चयो वेंदो आहे त काफ़ी पुराणो थी वियो आहे। हिकिड़ो स्कूल ऑफ थॉट हमेशह इहो चवंदो आहे, ॿियो स्कूल ऑफ थॉट चवंदो आहे त हीअ त बुनियादी तालीम आहे, 2+2 खे चेंज नथा करे सघूं, ABCD खे चेंज नथा करे सघूं, जेकॾहिं असां अंग अखर पढ़ायूं था त उहो बुनियादी तौर ते उहो तब्दील न थींदा आहिनि, उहे ईअं ई रहंदा आहिनि। तव्हां कंहिं ॻाल्हि खे जेका आहे थोरो कंदो त वाक़ई थोरो बहितरी जी ज़रूरत आहे या बुनियाद त साॻी रहंदी, उहो चेंज न करणु खपे? नवी साहब, हाणे जेको ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे करिकुलम, ॿियो हूंदो आहे टेक्स्ट बुक्स जेके आहिनि न। असां वटि 2006 जे करिकुलम जे मुताबिक़ टेक्स्ट बुक्स रिवाइज़ थिया आहिनि ऐं रिव्यू थिया आहिनि, ऐं हींअर जेके मौजूदा जेको टेक्स्ट बुक्स आहिनि न सिंध गवर्नमेंट जा, प्राइमरी लेवल ते सुठा अथव। मां तव्हांखे ऑनेस्टली ॿुधायां, तव्हां जेकॾहिं उन्हनि खे ॾिसंदो न त उनजी एतिरी वेल क्वालिटी न अथव। ऐं प्राइमरी जेका आहे न, प्राइमरी पढ़ाइण को मुश्किल, प्राइमरी में सब्जेक्ट ई 2-3 आहिनि। तव्हां लैंग्वेज पढ़ायो, पोइ उन में उर्दू आहे, सिंधी आहे, अंग्रेज़ी आहे, जेका बि आहे, बुनियाद जेके हिसाब आहिनि तव्हां वटि उहे अचणु घुरिजनि। ऐं ॿियो थोरो घणो साइंस आहे, 5, 4, 5 ते जेके थोरा मथे आहे, उहा तव्हांखे पढ़ाइणी आहे। उन में जेको आहे तव्हांखे एॾी वॾी जेका आहे ज़रूरत ई कान्हे का जंहिंमें तव्हां का वॾी जेका आहे चेंज आणियो। हाणे उते जेको मसइलो आहे उहो इहो आहे त ॿार खे तव्हां असेस कीअं था कयो। असां वटि हिते छा थो थिए त हिते ॿार खे टेस्ट था कनि, मां चवंदो टेस्ट न कयो, असेस कयो। असेसमेंट में छा थींदो आहे, ॿार जी ख़बर पवंदी आहे त कहिड़ी ॻाल्हि हुन सम्झी आहे, कहिड़ी न सम्झी आहे, त पोइ जेका शइ नथो सम्झे उन ते फोकस करे उनखे वधीक इम्प्रूव कयो, उनखे वधीक बहितर कयो, त जीअं हू पूरी तरह सां उन कॉन्सेप्ट खे सम्झे। हिते सॼो ज़ोर आहे रटे ते, जेतिरे ताईं कॉन्सेप्ट ॿार जे ज़हन में क्लियर नथा अचनि तेतिरे ताईं रटे सां कुझु कोन थींदो। त हीअ जेका रोट लर्निंग आहे न, उन रोट लर्निंग खे डिस्करेज कजे पंहिंजे स्कूलनि में, पंहिंजे सिस्टम में। ऐं प्राइमरी मां त चवां, तव्हां ॾिसो प्राइवेट सेक्टर में छा हूंदो आहे, न का उस्तादनि जी तरबियत थियल हूंदी आहे, न को का उन्हनि खे का अहिड़ी वधीक महारतूं हूंदियूं आहिनि, कुझु बि कोन हूंदो आहे। तंहिंजे बावजूदि प्राइमरी तव्हां ॾिसो त तमामु सुठे नमूने पढ़ाए वेंदा आहिनि। छाजे करे जो हू सिंपल सादी शयूं आहिनि जेके। बिल्कुलु, मां हुन ते अचणु पियो चाहियां त हीअ जेको मशरूम ग्रोथ आहे प्राइवेट स्कूल जी, हुनखे तव्हां कीअं ॾिसो था? जेको असांजो ऑल्टरनेट क्रिएट थी वियो आहे, त हाणे जेको सरकारी स्कूल में ख़बर आहे माण्हू उस्ताद नथा अचनि, सरकारी स्कूल ते माण्हुनि जो ट्रस्ट डेफिसिट थी वियो आहे, वञी जेको 200-300 रुपया अफोर्ड करे सघे थो, उहो बि प्राइवेट स्कूल में पढ़ाए थो पंहिंजे ॿारनि खे, जेका 25,000 रुपया पर मंथ सैलरी ॾेई सघनि था, फ़ी ॾेई सघनि था, उहो बि वञी प्राइवेट स्कूल में पढ़ाइनि था। त तव्हां हीअ जेको ग्रोथ आहे हिन जो कीअं था ॾिसो? ॾिसो, 2 शयूं आहिनि। हाणे प्राइवेट स्कूल्स जो जेको तादादु आहे पूरी सिंध में उहो 10,000 जे लॻभॻि आहे, जेको आहे न 9,000 त कुझु कराची में आहिनि, बाक़ी सॼा जेको आहे न ॿियनि सिंध जे ॿियनि हिसनि में बि आहे। प्राइवेट स्कूल जेको आहे डायरेक्ट रिस्पॉन्स आहे गवर्नमेंट जी फेलियर जो, त जॾहिं उहा शइ नथी थिए ॿी शइ थी थिए। पर हिकिड़ी शइ मां तव्हांखे ॿुधायां जेका ॿुधी तव्हांखे हैरानगी थींदी। हाणे मां कुझु उत्तर सिंध जे ज़िलनि में वियो हुउसि, हिकिड़े ज़िले में, मां हिकिड़े ज़िले जी ॻाल्हि थो कयां, बाक़ी जी वञी त जेको आहे न सूरत हाल तक़रीबन साॻी आहे, पर मां ऑथेंसिटी सां थो उहा चवां। 70% जेके प्राइवेट स्कूल हुआ उन्हनि जा मालिक या हलाईंदड़ उस्ताद हुया या तालीम खाते जा मुलाज़िम हुया, जेको ऑन सर्विस हुया या रिटायर्ड, ॿई मिक्सड आहिनि। किथे जेके आहिनि उहे रिटायर्ड हुया, किथे जेके आहिनि ऑन सर्विस बि आहिनि। जेको आहे हाणे मूंखे तव्हां ॿुधायो त प्राइवेट सेक्टर जी जेका ग्रोथ आहे उनजे पुठियां कहिड़ा एलिमेंट्स आहिनि ऐं कहिड़ा जेके आहिनि फैक्टर्स आहिनि। अॼु बि जेकॾहिं मां थो चवां तव्हांजो गवर्नमेंट फैज़ वारो शेर हुयो न, फैज़ जो अलाए कंहिंजो खाके जो तीर देखा कमी गा की तरफ, अपने ही यारों से मुलाकात हो गई। त तव्हांजा जेकॾहिं तव्हां अॼु बि पंहिंजे जेकॾहिं गवर्नमेंट स्कूलनि खे बहितर कयो, मां उन में बिलीव थो कयां, असां उन्हनि जी प्रोडक्शन हो उन जे सिस्टम मां आया आहियूं, ऐं उहो अहिड़ो सिस्टम आहे जेको सभिनी खे गॾियल तौर ते हिकिड़ी, हाणे ते प्राइवेट स्कूल हिकिड़ो स्टेटस सिंबल बि थी वियो आहे। त ॿार जी यूनिफॉर्म जेका आहे, पेंट ते ध्यानु आहे, बैग ते ध्यानु आहे, पर उते स्कूलनि जी जेकॾहिं तव्हां हालति ॾिसंदो न प्राइवेट स्कूल में बि एॾी का आइडियल कान्हे का। 16 कमरा,
प्रॉपरली उते जेका फर्नीचर कोन्हे को, ॿारनि जे खेॾण जो ग्राउंड मैदान कोन्हे को, उते जेको आहे असेंबली बि जेका अहिड़ी हिकिड़ी कंजस्टेड बिल्डिंग्स में थी थिए। हाणे उहो ॿारु एॾे हिकिड़े जेको आहे न सोढ़ वारे माहौल मां पढ़ी निकिरंदो, उहो छा निकिरंदो, उनखे स्पेस खपे। नंढड़े ॿार खे प्राइमरी लेवल ते त घटि में घटि स्पेस खपे, खेॾी सघे, भॼी सघे, डुकी सघे, रिसेस में जेको आहे पंहिंजो टाइम इंजॉय करे सघे, उनखे प्रॉपर। हाणे हिते छा आहे, वाड़ियल आहिनि ॿार, त प्राइवेट स्कूल जेको आहे उहो आहे माना असांजो कोन्हनि खे। असांखे जेको आहे गवर्नमेंट स्कूल्स खे असां बहितर कयूं, ऐं मां त चवां कॉम्पिटिशन हुजणु घुरिजे। गवर्नमेंट स्कूल ते जेकॾहिं ध्यानु ॾिजे त अध खां वधीक ग्रोथ ख़तमु थी वेंदी। छाजे करे तव्हांजो जेकॾहिं उते हाणे त कुझु माण्हू चवनि था त जेकॾहिं हुकूमत फेल थी वञे त जीअं IBS अखर जी एग्ज़ाम्पल आहे, ॿियनि जी एग्ज़ाम्पल आहे, जेको सुठा मैनेज कनि था, पंहिंजो स्कूल बि हलाइनि था, उन्हनि खे ॾेई छॾनि। इहो हिकिड़ो इहो सुवालु आहे त जीअं बर्तानिया में आहे उते अकेडमीज़ जो मॉडल आहे, जंहिं ते मूं लिखियो बि हुयो, ॻाल्हायो बि हुयो। उते छा आहे त उते जेको गवर्नमेंट जो रोल आहे न, उहो रेगुलेटरी रोल आहे, सर्विस प्रोवाइडर कोन्हे को। त हिते जेकॾहिं हुकूमत ॾिसे थी त असां मुकमल तौर ते नाकाम थी विया आहियूं, असांखां कुझु कोन थो थिए, त मां चवां थो हिननि सभिनी उस्तादनि खे गोल्डन हैंडशेक ॾेई, जेतिरे बि आहिनि उन्हनि खे पैसा ॾेई उन्हनि खे छॾे ॾियनि, ऐं पोइ उन्हनि खे ई वञी चवनि इहे पाण जेके ॿिया स्कूल जेके आहिनि उन्हनि खे वञी इहे हलाइनि ऐं उन्हनि खे रेगुलेट कनि। रेगुलेटरी रोल हुजे जेको आहे न गवर्नमेंट जो, त उन्हनि खे जेको आहे ॾिसे त बाबा हीउ सही नमूने जंहिंजो ॾिसंदो आहे न हुजे त उनखे पोइ उन्हनि खे राइट हुजे करे। बाक़ी सर्विस प्रोवाइडर हिन महिल ताईं हेल्थ जी सर्विस सुठी कान्हे, हिन जी पंहिंजी कान्हे का। हाणे ही जेके बि सभु शयूं आहिनि उहे सभु जूं सभु ख़तमु थी रहियूं आहिनि। तव्हां ॾिसो त तव्हां टैक्स पेयर आहियो, तव्हां टैक्स बि ॾियो था, तव्हां न गवर्नमेंट जो हाणे पाणी पीअण जे लाइ तव्हांखे थो मिले, न को तव्हांखे हेल्थ जी सहूलियत आहे, सिक्योरिटी तव्हांखे प्राइवेट अरेंज करणी थी पवे। माना हर शइ इन अंदाज़ में प्राइवेटाइज़ थिए, इहा त हिकिड़ी ॾाढी अफ़सोस वारी ॻाल्हि आहे। अच्छा सर, लास्ट में पुछणु चाहींदुमि त जेको सोसाइटी जो हाणे किरदारु आहे, चाहे शायदि जेको थोरी देरि पहिरियों तव्हां चओ पिया लिप सर्विस जी हद ताईं, या हाणे उहो कीबोर्ड सर्विस जी हद ताईं जेको असां सोशल मीडिया यूज़ था कयूं, या तव्हांजे मोबाइल ते टाइपिंग जेका हाणे उहा आहे टेक्स्ट आहे उनजी हद ताईं, पर हाणे तव्हांखे हर जॻह तां हर माण्हू पंहिंजो कुझु न कुझु हुनजे अगेंस्ट ॻाल्हाए थो, कुझु किरदारु नज़र थो अचे, चाहे घोस्ट टीचर जे ख़िलाफ़ु हुजे, चाहे कंहिंखे हाणे एप्रिशिएट करण जो हुजे। असां वटि एग्ज़ाम्पल आहे हुन छोकिरी जो जंहिंखे स्कूल जी हिकिड़ी सिर्फ़ु तस्वीर आई फेसबुक जे थ्रू, एॾी उहो थी वई त हाणे थोरे घणो माण्हू हुनखे एफर्ट जी कोशिशि करणु शुरू कई आहे। न, मां चवां थो त उन हिकिड़े किरदार खे जेकॾहिं उन्हनि खे इंस्पायर कयो आहे ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, त उन खां पोइ बाक़ी शयुनि खे कीअं माना बहितर कंदा, उन ते छो नथा ॻाल्हाइनि? न, मुंहिंजो मक़सदु इहो ई हो, मां पुछणु इहो ई पियो चाहियां त हाणे हीउ जेको हिकिड़ो नओं ट्रेंड आहे सोसाइटी में, माण्हू वेंट कनि था, ॻाल्हाइनि था थोरो घणो, तव्हां छा था सम्झो, हिन जो सुठो इम्पैक्ट थियण वारो आहे, या हिन में अञा मैच्योरिटी न आहे, या अञा तव्हां सम्झो था इहो सिस्टम खे अञा वधीक, छो त हाणे हुन में छा नेम एंड शेम वारो सिलसिलो थी वियो आहे, वरी गारियूं जेका आहिनि उहे शुरू थी वियूं आहिनि। असल में पहिरीं जेका आहिनि, पहिरीं त माण्हू तव्हांखे मूंखे बि ख़बर हूंदी पंहिंजे सर्किल में, पर असां उन्हनि खे ईअं एक्सपोज़ कंदे जेको आहे सभु को लड़ाए पियो त कीअं चइजे जेको आहे मां हिनखे थो चवां त मुंहिंजो बि को माइट आहे हिकिड़ी, माना असांखे पाण हिकिड़े कम्युनिटी वारे माहौल में था रहूं त सभु को चए पियो यार मूंखां नाराज़ थींदो, पर्सनलाइज़ थींदो, पर जॾहिं खां इहा एफर्ट शुरू थी त उन में छा थियणु लॻो, जो माण्हुनि जा फ़ोटू ॾेई उन खां पोइ इहा शइ करणु हिकिड़ी लेवल ते, त इन जो मक़सदु हुयो त उन्हनि खे शेम कजे, उन्हनि खे शर्मसार कजे त बाबा तव्हां आहे क़ौम जा मुजरिम आहियो, ॾोहारी आहियो, इन हद ताईं। पर इन खां मथे छा आहे, मथे इन खां छा आहे जेको आहे न, इन जे ख़िलाफ़ जेको तव्हां हीअ ईअं आहे जीअं हिकिड़ो माण्हू हीरोइन पीअंदड़ आहे, तव्हां उन मिसकीन मवाली खे वठी ॿधी जेको आहे न मार ॾियो, बाक़ी खपाईंदड़ खे तव्हां छॾे ॾियो, त उहो जेको बि आयो आहे तव्हांखे सवलो थो लॻे उहो आहे। हीअ बि जेको आहे ईअं थियो आहे त इहे जेके 5-10 माण्हू ठीकु आहे, इहे आहिनि मुजरिम, इन्हनि ते जेको आहे बिल्कुलु थियणु घुरिजे, ऐं इन्हनि खे जेको आहे, पर इन खां पोइ जेके इन सिस्टम खे हलाईंदड़ आहिनि उन्हनि ते छा आहे, उन्हनि खे तव्हां छा था चओ? ठीकु आहे, मां उहो बिल्कुलु पंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर जेको किरदारु हिकिड़ो नज़र आयो आहे सोसाइटी जो, माण्हू ॻाल्हाइनि था, माण्हू पंहिंजो जेको आहे, ॻाल्हाइण सुठी ॻाल्हि आहे, ॻाल्हाइण सुठी ॻाल्हि आहे, वेंटिलेशन कनि, पर उन में इहो ख़्यालु रखनि त इख़्लाक़ियात जे दायरे जे अंदरि हुजे। तव्हां छो था कयो, हिकु त उन माण्हू खे तव्हां अहसासु ॾियारियो त तूं क़ौमी मुजरिम आहीं, ॿियो तव्हां उनखे इहो अहसासु ॾियारियो त तूं जेकॾहिं पंहिंजी ड्यूटी वञी बहाल थो करीं त पोइ ठीकु आहे, पोइ उनखे हिकिड़ो माना फेस सेविंग ॾिजे। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी वञी ड्यूटी जॉइन थो करे, ॿीहर वञी इन मूवमेंट जे नतीजे में या कंहिं में, त उनखे फेस सेविंग ॾियो, उनखे एप्रिशिएट कयो, त जीअं ॿियनि माण्हुनि खे इनकरेज करे तव्हां उते पंहिंजी ज़ाती जेका आहे कावड़ गुस्सो उहा शइ तव्हां उते न कढो जेको आहे न। हाणे हिन में इहो थियो आहे त हिकिड़ो माण्हू थोरो ड्रिफ्ट थी विया आहिनि, पर्सनलाइज़ थी विया आहिनि, त तव्हांखे मां नथो वणां त तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु करे छॾियो, या को ॿियो आहे त उनजे ख़िलाफ़ु करे छॾियो। इन में हिकिड़ी वॾी पोटेंशियल आहे, इन जे ज़रिए सोशल रिफॉर्म्स ऐं बहितरी अची थी सघे। मीडिया जो किरदारु मां छो त मूंखे इशारो थियो आहे प्रोग्राम जो, मां पुछणु थो चाहियां त हिननि खे हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क कयो वियो त तव्हां पाण साफ़ ई रखी वेठा आहियो, जेको मास्तर आहिनि, हे आहिनि, हो आहिनि,
हुनखे तव्हां कीअं था ॾिसो? मां चाहींदुमि मुख़्तसर तौर ते तव्हां हिनखे बि थोरो ॿुधायो। ॿ शयूं आहिनि, हिकिड़ो तव्हांजो रिपोर्टर आहे जेको आहे मुंहिंजे हिसाब सां त उहो कंहिं बि सहाफ़त में न हुजणु घुरिजे, छा की रिपोर्टिंग जी जेका जॉब आहे उहा का मख़सूस टाइम जे दायरे में कान्हे का, जेॾीमहिल बि जिथे बि वाक़ियो थियो तव्हांखे वञिणो आहे। ऐं बाक़ी जेको डेस्क वारो आहे उहो जेकर इजाज़त वठी वञी डेस्क ते कमु थो करे त उहो उनजो ठीकु आहे। बाक़ी जेको आहे सहाफ़त बि हुजे ऐं जेको आहे गवर्नमेंट जी जॉब बि हुजे त पोइ उहो माण्हू सम्झो त उन सॼे पार्ट ऑफ प्रॉब्लम आहे, उन जो हिसेदार आहे ऐं उन में पंहिंजो शेयर थो वठे, ऐं उहो मुंहिंजी नज़र में ग़लति आहे। जेकॾहिं असां क्विकली 1 2 3 करे प्रॉब्लम्स खे हाईलाइट कयूं त जीअं मिसाल तव्हां गवर्नेंस ते घणो जेको आहे उहो ज़ोर ॾिनो, त तव्हां 1 2 3 में जेका सिंध जी तालीम जे हवाले सां, छो त रिसर्चर आहियो, तव्हांखे वधीक इन डेप्थ स्टडी हिन जी ख़बर आहे, त छा जेका आहिनि प्रॉब्लम्स हूंदा जेके तव्हां 1 2 3 कंदो? सभ खां पहिरियों प्रॉब्लम इहो आहे त जेको एजुकेशन गवर्नेंस ऐं मैनेजमेंट, ठीकु आहे। नंबर ॿियो, असां वटि ऑथेंटिक रिलायबल डेटा कोन्हे का, ठीकु आहे, जंहिंजे बुनियाद ते असां चई सघूं त असां अॻिते था वञूं, पोइते था वञूं। ठीकु आहे। असां हिकिड़े सैम्पल बेसिस ते ॻाल्हि था कयूं, कॾहिं 500 स्कूलनि जे बुनियाद ते, कॾहिं 1000 स्कूल जे बुनियाद ते, कॾहिं ॿियनि जे ते, त हिकिड़ो सॉलिड ऑथेंटिक डेटा बेस हुजणु घुरिजे। सही। उन जे बुनियाद ते असांखे जो डेटा जी जेको आहे ज़रूरत आहे। ॿियो, असां वटि जेका आहे कॉम्पिटेंट जेको आहे ह्यूमन रिसोर्स हुजे, ठीकु आहे, ऐं उन जी जेका प्रॉपर जेका आहे ACR न ठहे सालियाना, हुन जेको आहे केतिरी सीनियरिटी हुनजी ठही, पर एक्चुअल हुनजी परफॉर्मेंस छा रही आहे, सही आहे, हुन कयो छा आहे। जेतिरे ताईं उहो HR डिपार्टमेंट स्ट्रॉन्ग न थींदो, माना पुराणो अंग्रेज़नि वारे दौर वारो हलंदो त कुझु कोन थींदो, पर जेकॾहिं को HR डिपार्टमेंट स्ट्रॉन्ग हुजे, हर कंहिंजी परफॉर्मेंस जी ख़बर पए, त उन सां घणी शयूं बहितर थी थियूं। मां पुछणु चाहींदुमि त हिन में तव्हां किथे बजट जो ज़िक्र न कयो आहे, उहो इशू न आहे? चवंदा आहिनि त बजट घटि आहे सिंध जी तालीम जे हवाले सां, कुझु चवंदा आहिनि त इंसेंटिव। मां तव्हांखे अर्ज़ु कयो न त 10 साल पहिरीं हीअ रिकमेंडेशन आहे, पीपुल्स पार्टी पंहिंजे दौर में जेका एजुकेशन पॉलिसी आंदी, उन में हुननि चयो त 2000 जेको आहे 14 ताईं 15 ताईं असां 7% GDP जो क़ौमी आमदनी जो तालीम ते ख़र्च कंदासीं। हींअर 2 खां मथे बि ॻाल्हि कान्हे का, ऐं तंहिंजे बावजूदि बि तव्हां ॾिसो त जेका माज़ी जी भेट में सिंध जी बजट आहे 10 सालनि जी भेट में, हींअर 100% 108% वधियल आहे। हींअर तक़रीबन 33% जेको आहे घणी आहे, 600 कुझु अरब आहे जेको आहे, उन में 133-134 अरब जेको आहे तालीम जी, केतिरो वॾो उनजो हिसो आहे, ऐं उनजी परफॉर्मेंस छा आहे। सही। त बजट जो इशू न आहे। बजट हिन महिल जेको आहे बजट जो सही इस्तेमालु पहिरियों इशू आहे। पहिरीं जेका मौजूदा बजट आहे इनखे सही इस्तेमालु कयो, उन खां पोइ ॿियनि ते ॻाल्हाईंदासीं त उहो वधणु घुरिजे या न वधणु घुरिजे। बाक़ी जेको आहे कुछ इशूज़ रहिजी विया सर, फीमेल एजुकेशन के हवाले से मैं ॻाल्हाइण पियो चाहियां, फीमेल जो कंट्रीब्यूशन के हवाले से ॻाल्हाइण पियो चाहियां, घोस्ट टीचर्स में वरी फीमेलनि जो भी नालो आहे, मां हुन ते बि थोरो इशू करणु पियो चाहियां, पर प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। असां उमेद कयूं था त तव्हां नेक्स्ट प्रोग्राम में ज़रूरु असां वटि हाज़िर थियो त असां हिन ते गुफ़्तगू कयूं। वॾी महिरबानी सां तव्हां मुंहिंजे प्रोग्राम में आयो। नाज़रीन, गुफ़्तगू ॿुधी, सभु जेको इशूज़ हुया उहो बि तव्हांजे साम्हूं आया, ऐं जेका पॉसिबल हुन सोल्यूशन थी सघनि था उहो बि तव्हां जे असां आॾो रखिया। सिर्फ़ु मां जी ॻाल्हि हमेशह इहा हूंदी आहे प्रोग्राम जे आख़िर में त पंहिंजो कॉन्ट्रीब्यूशन ज़रूरु ॾिसूं हिन सोसाइटी जी बहितरी जे लाइ ऐं तालीम जी बहितरी जे लाइ। जेकॾहिं असां कोई हिकिड़ो नंढो जेका क़दम बि खणी सघंदासीं त उहा जेका आहे तालीम जे हवाले सां न सिर्फ़ु बहितरी हूंदी, पर उहा सॼे मुआशिरे जे लाइ बहितरी हूंदी। हिन सां गॾु पंहिंजे होस्ट नवीद नाज़िम जतोई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।